अस्सलाम वालेकुम नाज़रीन, KTN न्यूज़ में भली कार मां माहनूर अजीज़। हेडलाइन समानटी बुलेटिन की शुरुआत में अहम खबर ॾियाम शोरूम में शामिल कंदासीं। मेहरान यूनिवर्सिटी ॾियाम शोरूम में डायरेक्टर जनरल ऑडिट तरफां थियल सालियाने ऑडिट रिपोर्ट में वधीक अहम इंकशाफ थियो आहे। अहम खबर अवां ताईं पहुचायूं पिया। मेहरान यूनिवर्सिटी इंतज़ामिया सिंध हुकूमत जे ठाहियल सिंध यूनिवर्सिटीज़ एक्ट के बि नज़रअंदाज करे छॾियो आहे। 3 सालन जे टेन्योर पोस्ट ते उस्तादन ऐं ऑफिसर्स के सिंध हुकूमत जी मंजूरी बिना नौकरी ते रखियो वियो। अहम खबर अवां सां शेयर कयूं पिया। मौजूदा रजिस्ट्रार वहीद उमरानी के इश्तिहार ऐं सिंध हुकूमत जे इम्तिहानी कंट्रोलर सुहेल अहमद खटियान के बि सिंध हुकूमत जी मंजूरी खां सवाइ रखियो वियो आहे। ऑडिट रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे। अवां खे ॿुधायूं पिया, रेजिडेंट ऑडिटर मोहम्मद अशरफ अबड़ो के बि सिंध हुकूमत जी मंजूरी बिना मुक़रर कयो वियो। ब्रेकिंग न्यूज़ अवां ताईं पहुचायूं पिया। सिंध हुकूमत जी मंजूरी खां सवाइ ऑफिसर्स जी मुक़ररी सबबि करोड़ें रुपयनि जूं बेज़ाब्तगियूं थियूं। ऑडिट रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे। रिपोर्ट में मेहरान यूनिवर्सिटी इंतज़ामिया के इंक्वायरी करण ऐं ज़िम्मेवारनि खां माली रिकवरी लाइ बि लिखियो वियो आहे। अपडेट मालूम कंदासीं। असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ जो रिपोर्टर इम्तियाज़ मस्तोई। जी इम्तियाज़, नौकरी ते रखियो वियो। हाणोके रजिस्ट्रार अब्दुल वहीद उमरानी के बि बग़ैर कंहिं इश्तिहार ऐं सिंध हुकूमत जी मंजूरी बिना मुक़रर कयो वियो। कंट्रोलर एग्ज़ामिनेशन सुहेल अहमद खटियान के बि सिंध हुकूमत जी मंजूरी बिना रखियो वियो। उन सां गॾोगॾु रेजिडेंट ऑफिसर मोहम्मद अशरफ अबड़ो के बि सिंध हुकूमत जी मंजूरी बिना मुक़रर कयो वियो आहे। सिंध हुकूमत जी मंजूरी बग़ैर नौकरी ते रखियल ऑफिसरनि जी मुक़ररी सबबि करोड़े रुपयनि जूं जेको बेज़ाब्तियूं उहे साम्हूं आयूं आहिनि। ऑडिट रिपोर्ट में मेहरान यूनिवर्सिटी इंतज़ामिया खे इंक्वायरी करण ऐं ज़िम्मेदारनि खां माली रिकवरी करण लाइ पिणु लिखियो वियो आहे। जी अच्छा इम्तियाज़ मस्तोई, ॿुधाइजो त ऑडिट रिपोर्ट ते कहिड़ा सबब आहिनि जो कार्रवाई न थी सघी आहे हिन वक़्त ताईं? इहो बि लिखियो वियो आहे छो त हीअ रुगो मुक़ररनि जो बदिलो न आहे। इन खां पहिरियां जेके आहिनि घणेई मुक़ररियूं थियूं आहिनि। उन सां गॾोगॾु माली जेके बेज़ाब्तगियूं आहिनि उहे बि साम्हूं आयूं आहिनि। गैर मुल्की दौरा इन में शामिल आहिनि ऐं उन सां गॾोगॾु जेके उहिदेदार रहिया आहिनि यूनिवर्सिटी जे मेन उहिदनि ते उनमें VC असलम मुकेली सूदो, डायरेक्टर फाइनेंस ऐं ॿिया जेके अहम माण्हू आहिनि उन्हनि पारां अरबें रुपयनि जूं जेको प्रॉपर्टियूं बि ख़रीद कयूं। ऑडिट रिपोर्ट में जेके इदारा आहिनि नेब, FIA, एंटी करप्शन के बि लिखियो वियो। इन मामले जी जांच कई वञे, पर अञा ताईं न ई सिंध हुकूमत ऐं न ई उन्हनि इदारनि पारां अहिड़े कंहिं क़िस्म जो नोटिस वरितो वियो आहे। ॿुधायो पियो वञे त इन्हनि माण्हुनि मथां कुझु जेके आहिनि सियासी माण्हुनि जा हथ आहिनि, तंहिं सबबि इन्हनि ख़िलाफ़ अञा ताईं कार्रवाई न थी सघी आहे। अच्छा इम्तियाज़ मस्तोई, ॿुधाइजो छा इहो कामूरो एतिरो बासर आहे जो हिन साम्हूं रिपोर्ट बि पई आहे पोइ बि हिन ख़िलाफ़ कार्रवाई न थी सघी आहे? जी बिल्कुल, इहा ई बदकिस्मती आहे त सिंध में हिकु त इदारनि जो फुक़दान आहे। अहिड़ा वॾा इदारा न आहिनि, पर अहिड़नि इदारनि में जॾहिं अरबें रुपयनि जूं बेज़ाब्तियूं साम्हूं आयूं आहिनि। ऑडिट रिपोर्ट में घणा ई अहिड़ा मसइला आहिनि। सवें जेके आहिनि मुक़ररियूं थियूं आहिनि ऐं उनखां अलावा ॿियूं बि घणियूं बेज़ाब्तियूं आहिनि। टेंडरनि जी मद में, ठेकनि जी मद में, TADA जी मद में मनपसंद ऑफिसर ऐं वेझनि माइटनि खे मुक़ररु कयो वियो। उन्हनि खे बिना कंहिं एक्सपीरियंस जे, बिना कंहिं उन्हनि लाॻापियल जेका उहिदा हुया उन्हनि जी डिग्रियुनि जे मुक़ररु कयो वियो। ईअं नज़र ईअं पियो अचे त अंधेर नगरी ऐं चरबट राज आहे, को पुछण वारो न आहे। मेहरान यूनिवर्सिटी इंतज़ामिया इन मामले खां बिल्कुलु बेख़बर बनियल आहे। कंहिं ख़िलाफ़ बि अञा ताईं को बि नोटिस न वरितो वियो आहे, न ई कंहिं ख़िलाफ़ अञा ताईं का कार्रवाई थी सघी आहे। जी ठीकु आहे इम्तियाज़ मस्तोई, अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी।